कमु थियो आहे उबतो ऐं ॾींहुं शुरू थियो आहे राति जो हलो तव्हांखे राति जा ट्राजा ॾिसजनि हाणे ईअं बि को कॾहिं थियो जो राति जो ॾींहुं थिए ॾींहं जो राति असुलु ॾींहुं हिमल थियो आहे माण्हू मिड़ी तव्हांखे ॾटा ॾियनि तव्हां वरी चओ त हा हीअं थींदो आहे हाणे वार थी विया आहिनि मुंहिंजा वॾा अॼु ॻोल्हणो आहे हजम अमरीका में हाली ॾिसजे को हजम लभिजे हजम को लभ्या ॾिसां हिते कहिड़ा आहिनि हजम अच्छी डांस ॾिठो लकड़नि सां इहा इंग्लैंड जी डांस आहे पर करण वारा हाणे अमरीकी आहे मूंखे अञा ताईं हजम कोन मिलियो आहे लभिया वठो थो तेसि ताईं तव्हांजे लाइ ॿ टे रौनकूं भरियूं आहिनि शहर जूं उहे तव्हां ॾिसो मां हाणे हजम ॻोल्हियां yaptığım bir dönemde metal atölyesinde orada metalden kendime bir saz yaptım. Fakat metalden I am Baloch and so like 400 years ago our ancestors come from Kurdistan. Exactly, yeah. Similarities are from that time. Folk music basically. These were phrases. What language he is speaking? That was, he played two Kurdish and then Turkish. This last साम्हूं मूंखे तुर्की जो फनकार मिलियो जेको पाण नॉर्थ ईस्टर्न तुर्की मां जेको काकसिस रीजन चवराबा आहिनि जंहिंमें दागिस्तान चेचनिया अची वियो कुर्दिश रीजन्स अची विया ऐं ईरान जा बि काफ़ी हिसा ऐं तुर्की जा कुर्दिश हिसा इन्हनि खे काकिस रीजन चइबो आहे हे उतां आयल हो ऐं हिन जी मौसीक़ी बि उन असां अंदाज़ में जेको बलोचिस्तान पश्तून इलाइक़ा कुर्दिश अंदाज़ जी इन मौसीक़ी हुई Sitar. Yeah, sitar. Sitar, ya bak. Yeah, that's exactly like that. Sitar? Yeah.
हजम मिलियो आहे इहो ॼण सैलून आहे हिते मर्द औरत ॿई सभु कटराईंदा आहिनि वार हाणे हिते वञी कटरायां त वरी ॻोठ में माण्हू यो यो कंदा मां को मुड़ुसु माण्हू वारो हजम लभिया पर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां हे जेको निशान आहे न अमेरिका में इहो हजम जी दुकान ते हूंदो आहे जिथे बि ॾिसंदो न माना इन जो मतिलबु इहो आहे इहो हजम जी दुकानु आहे ऐं इहो फिरंदो आहे जंहिं महिल ओपन हूंदो आहे हिन महिल बंदि आहिनि सुठो जो बंदि आहिनि Yes. It's you? Photograph. Yeah. Come. So I'll send. Do you want pictures? इन्हें तुर्क सां संगत कई आहे ऐं हिमल दोस्त हिकिड़ो वेठो आहे उन सां चांहि पीअणी आहे होॾे वञिजे ऐं पोइ वरी ॻोल्हा शुरू रहंदी इन हजम लाइ नदो आइलैंड I found someone. हेलन थो चए थी स्कूटर हिते नई का शइ आई आहे हे ॾिसो न हे साम्हूं वरी इहो वियो थो हर को हे ॾिसो इहा का नई शइ निकिती आहे हर को वठंदो हाणे अॼुकल्ह हलाए ऐं इहो जेको केरु खणी किथऊं ऐं वञी था रखो हलाए करे वरी उतां ॿियो केरु खणंदो वरी ॿिए हंधि रखंदो पोइ वरी शाम जो मताम घणो करे हुकूमत वरी जेको माण्हू कंपनी वरी हुनखे सेट करे छींदी जॻह जॻह ते इहो नओं तरीक़ो आहे माण्हुनि जो हाणे एलन वॾो ट्राजाई आहे चयोमांसि हजम ॻोल्हा हेॾे ट्राजे ते वठी आयो आहे पोर्टो रिकन म्यूज़िक आहे ऐं पोर्टो रिको जीअं असांजी फाटा हूंदी पर हाणे उहा गॾी वई आहे ईअं टेरिटरी आहे अमेरिका जी परे हिकिड़ो ॿेट आहे ऐं अमेरिकन कॉमनवेल्थ जो हिसो आहे पोर्टो रिको ऐं म्यूज़िक उतां जो जेके हिनमहिल छॾे हाणे हजम ॻोल्हिया न आख़िरकार अलाह करे को मिले भलो पर मां लभे रहंदुसि ब्राज़ील जा दोस्त मिलिया आहिनि इन्हनि खां चवंदो हजम लभे लियो या टेल मी वेयर इट इज़ What? The barber. Okay. Go straight ahead. Yeah. At this street. Yeah. When you cross barber. Miller's, is it open? I don't know. हाणे वाकई में हथ में हथ वठी आयो आहे सॼो ॾिसजी खुलियल आहे बंदि आहे कीअं आहे हिन जी ख़बर पई हे बंदि आहे अॼु को सभु हेॾे विया आहिनि ट्राजे ते जेको फंक्शन लॻो पियो आहे हाणे लभिया वरी ॿियो को खे मिले हिते चयो अथनि हिते हिकु पुराणो उस्ताद आहे वो वार माशू कटींदो आहे खाली ॾिसजे मस्तु खुलंदो आहे ऐं खुलियो पियो आहे I'll be at the other shop on Monday. So we're to Drury. So on Tuesday? So Tuesday I'm here. देर एॾी थी वई आहे जो हाणे वञणा रहा ऐं लाइन लॻी पई आहिनि ॾह हमरा वेठा हाणे चए थो अंगारे ते वरी अंगारे ते वञिबो हिन ते